दर खड़कान खां के इशारे ते अल्लाह दी बांगड़ी नंगड़ी अदरी ते सर कई निकली आया साईं शागाला अल्लाह जल्ल शानो जे मिठे बाने जे अम्मा रांगा बाकी खिया बलूर खिया वो एड़ो सारो खनिया अल्लाह जो प्यारो बानो सैयदा सैयद असां जो मुर्शिद दीना सुलेमान जल्ल भी रहमतुल्लाह अलैहि वसल्लम हुआ संग फकीर भी जान साईं असीम चेहरे वारवा तुझे मुर्शिद दे तुझी नसीब चलवा तुझे तुझे चेहरे नूर बकीर अल्लाह अल्लाह दे फरमान कब्जा लियो अल्लाह दे खौफ जो अल्लाह दे महबूब दे इश्क जो खौफ वकीर हुआ तुझे मुर्शिद जो शाहादो डोलता गो बाटलीदा गो ये पानी न था सुन करे सगो कुआमा यो केर फिक्री अल्लाह कींदी दो जो बाटली न हुजे डोल डोले या मुझे मथा का चरखी न हुजे जैसा हमसे के बाटली कद दी गमा ये पानी निकल अल्लाह दी पानी ते ओ साईं हरदम अम्मा बाटली दखनिया बोलो दखनिया की पानी कनरा सिंह दे थी दे नमाज न करा थी बने हे रब नाराज न थी परे वो अल्लाह दी बानी जो साईं दा हरो तसी वो बानी आया ओ शर्म सतर साल की नीलिया उन पूरे कप दे भी का शे पड़े चक्कर वो चोरी डाढ़ा न पड़ी आवाज नायो पर चपत जा कोई चपत रुंदड़ा रूह में दम कयाई फूक दिनाई पानी पानी कुवरो उबरिया जो गई किनार पे बीचो दे अल्लाह अल्लाह जो बानो अल्लाह जल्ल शान जो आशिक परवानो हैरान थी करो कजे बुरी दंगे ते वजू करो पियो पंजो पानी हां बिठालो सबने गुरु कयो कई पानी देखी पूर्णिमा लगा चंदरी के इशारे से अल्लाह जबाने प्यारो तुमजा बच्चा ते वे सनमाद अल्लाह जो फरदा करेंगे हो ऐ पूरी जंदे थी फरदा करे अल्लाह खान मगफरत दी दुआ हुई अल्लाह जबाने न्याय ना मुतवज्जह जो अम्मा अम्मा सा के समझ में ना आयो तशा पढ़ी कुरान दी केड़ी आयत पढ़ी जेका दम कई पानी फूटी आयो डोल खां बगैर अल्लाह तुझे ना ज़बान ऐ चप्पल जे छोड़ में केड़ी एनो सरगो पानी किनारों सा कही आयो अल्लाह दी पानी जो मुझा महबूबा मुझा साईं अल्लाह दे महबूब जा परवाना आईना बमान कुरान दी आयत पढ़िया न काबी से पढ़िया अम्मा तो शा पढ़वा अल्लाह जल शान मुझे नबी मानी जे मुझा साईं मुझे घर में मुझो बाबो बिनेगा मुझे कमड़ बिनेगा मुझे घर जा सबा दीजे कर मुझे बाबे जे देखिए देखरे मुझो अबो हर घड़ी सांग के नसीहत दुआ कुरान भी पढ़दा पर अल्लाह जल शान जो बांगड़ो ताके महबूब जे मथा कसरत सा सलवात पैन दी तलकीन कदवा मन सलवात पढ़दी आया वादी मुदा की आया ज़बान मुझे तरू दी आवाज़ी दिया मुझे दिल जो दर्द है मुझे ज़बान अल्लाह दे हबीब जे मथा सलवात पैन में रुदलम दिया पाजे का सलवात पढ़दिया भी बजे मथा वा सलवात पढ़ी उदम कया ऐने का बहाद पढ़दिया जेका जरूरत पंदिया तेरा राखनी बागाए ज़ीमे अल्लाह जे हबीब दे सलवात पढ़दिया ना अल्लाह हाजत रवान परेशान दुआ अल्लाह का प्यारा बारा सलवात का एड़ी शया अल्लाह जे बाने उन वली सय्यदना सुलेमान रसूल रहमतुल्लाह अलैह इनी उन दी था दिल में वादो कयो त सलवात देश भले के भलो किताब लिखबो कोई हेरो हेरो किताब
दलाइल खैरात ओ जेड़ो तेड़ो मानू न पढ़ंदो आ जेके मुर्शिद इजाजत जे वो 70 ॾींहनि में पूरो कबो आहे मंज़िल हूंदी आहे हर ॾींहं में मुक़ररात हेॾे न सलात हिन सलात ई पढ़ी ईंदी आहे सो अल्लाह जल शान जा प्यारा बाना सलवात अहिड़ी शइ आहे ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रब फरमायो जिब्रील जो पैगाम खणी आयो त जॾहिं बि अल्लाह जे हबीब जो नालो वरितो वञे त ईमान वारे ते फर्ज़ वाजिब थो बणिजे तो पंहिंजी ज़ुबान सां अल्लाह जे महबूब जे मथां सलवात पढ़े अल्लाह जे हबीब फरमायो त तव्हां वही केतिरी बि दर्द वारी अखियुनि में ॻोढ़ा ॻाढ़े कहिड़ी बि पछतावा वारी दुआ घुरो पर उन दुआ जे अॻियां ऐं दुआ जे पुठियां जेकॾहिं महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां सलवात लाहे उहा दुआ आसमान में टंगियल रहंदी आहे ऐं उहा अल्लाह जल शानहू जी बारगाह ये ताईं पहुची न सघंदी आहे ऐं उनखे मक़बूलियत मिलंदी नाहे वॾी गुनाहगार बदकार जी दुआ हुजे उन दुआ में सलवात सगो ई हूंदी आहे त अल्लाह उनखे जल्दी मक़बूल करे वठंदो आहे अल्लाह जल शानहू फरमायो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़द अफ़ला मन तज़क्का यकीनन एही ज़ात ते अल्लाह जल शानहू मिठो रब थो चए यकीनन पक ॼाणो हर सूरत में क़द अफ़ला ओ कामयाब आ जन पंहिंजे अंदर खे पाक कयो मन तज़क्का पंहिंजे अंदर खे पाक कयो ओ कामयाब आ अल्लाह उनजे कामयाब बा मुराद आ बा मक़सद आ कामयाब आ जन पंहिंजे अंदर खे पाक कयो अल्लाह जल शानहू जा प्यारा वाना ही रोज़ा ही नमाज़ूं ही सलवातूं ही सुहिणा अखलाक ये सब अल्लाह जे रिझाइण जे लाइ अल्लाह जा वारा अंदर जो पाकी अल्लाह जल शानहू ने ॻाल्हि जे दुनिया तो कामयाब आ ऐं अल्लाह जी ख़ुशनुदी ऐं अल्लाह जी रज़ा हासिल करे वठी उन शख़्स अल्लाह जल शानहू जा प्यारा वारा के वॾनि अमलनि ते न आहे अल्लाह न ॿुधायो चई अंदर जी पाकी कई के वॾा अमल न कई सही सही असां में हिकिड़ी ख़ुशफ़हमी हूंदी आहे असांजी असां जी हिकिड़ी ज़हन में अहिड़ी ॻाल्हि जेका सम्मिलियल हूंदी आहे त बाबा मुंहिंजी अल्लाह जल शानहू की ॿुधो गुनहगार आहियां बदकार आहियां मूंखे मुंहिंजे अंदर जी ख़बर त मां कहिड़ो गुनहगार बदकार आहियां मां दुआ घुरंदो हूंदुसि त मुंहिंजी दुआ क़बूल कीअं कंदो हूंदो इहो वॾो निमाज़ी आहे वॾो पढ़ंदी आहे इहो क़ुरान जो हाफ़िज़ आहे हे आलिम आहे ऐं इन्हनि जी दुआऊं क़बूल थींदी हूंदियूं मुंहिंजी कीअं थींदी हुंदी अल्लाह जे हबीब फरमायो ख़बरदार जो अल्लाह जी ज़ात में अहिड़ो गुमान नथो थिए अल्लाह जी ज़ात दर्शनी आहे जॾहिं अल्लाह जे बारगाह में केरु पेश थींदो आहे उहो करीम बाज भरियो रब ॾिसंदो आहे त हीउ केरु आहे ऐं छा थो चए उनजे अंदर जे दर्द खे ॾिसंदो आहे अल्लाह वॾियूं वॾियूं निमाज़ुनि खे न ॾिसंदो आहे अल्लाह वॾियूं वॾियूं तिलावतुनि खे न ॾिसंदो आहे अल्लाह वॾनि वॾनि सुरनि ऐं आवाज़नि खे न ॾिसंदो आहे रब ॾिसंदो आहे त हिनजे अंदर में जेका शइ आहे जॾहिं मूंखे मूंखां घुरे थो उनजे दिलि जो दर्द कहिड़ो आहे सैयदना रूमी रहमतुल्लाह अलैहि फरमायो सैयदना मूसा अला नबीना अलैहि सलातो वसलाम दूर दे अल्लाह सां मुलाक़ात करण वञे को वाट सां वञे को त ॾिठई त हिकिड़ो शख़्स आहे बकरियूं चारे थो बकरियूं चरण सुठियूं पाण वेठो आहे वण ते हेठां साईं जन मुशावरे खां गुज़रिया उहो ॿहू लॻो पियो उहो मस्तु लॻो पियो ऐं साईं जन जे मथां बीठो त उनखे ख़बर पई त को शख़्स आयो आहे मुंहिंजे मथां बीठो आहे को शख़्स खे पई अल्लाह ए मुझे अच्छा अल्लाह मुझे दिल थी चाहे टका घड़ी तो संग चली गया ए अल्लाह मुझे मन तो चाहे टका घड़ी तू मुसा मिल ए अल्लाह ही दो जान हलाई तो जो थकनी पे हुजे मुझे दिल थी चाहे तो के जोर दिया ए अल्लाह ई कायनात जा पालनहार तो के हेदा वाला कम मुझे दिल थी चाहे तो क्या कपड़ा फेरा क्या सुगा उनकी दोही तो के पाना इन गालियों को करे हज़रत मूसा अल्लाह जो नबी ने जलालियो चीज बेशरम शर्म न तो चाहिए अल्लाह की जात के पहली जात में क्या तो करी
अल्लाह औलाद मानो अल्लाह बेनियाज़ा अल्लाह बेनियाज़ा इन सभी शयुनि खां अल्लाह जे ॿारनि जे हुसैन गलत तो जा चई सारा तूं गलत तो चई रीहूं कई बकरियूं विसरी वयूं बच्चा विसरी विया जंग में रीहूं कदो रड़ियूं कदो पोइ छा कयूं छा कयूं रीठाइण जे बावजूद रीठाइण न सघियूं त तारा करे छॾियो आहे पंहिंजे रब खे किथे सईदना मूसा नबी अलैहिस्सलाम तूं ते पहुतो अल्लाह जल शान कलाम कयो ए मूसा तोखे छो मोकिलियो आहे ही सिधो मोकिलियो आहे त पंहिंजे तुंहिंजे ॿारनि खे तोसां मिलायां पोइ हे कहिड़ो कमु करे आया मुंहिंजे ॿारनि खे मिलाइण जे बजाय मूंखां दूर करे छॾियसि साईं मां पुछो त हू कहिड़ी ॻाल्हियूं बके पोइ ऐं कहिड़ी ॻाल्हि करे पोइ जेका तुंहिंजे शान जे ख़िलाफ़ हुई मूसा तोखे कहिड़ी ख़बर उन खे सभिनी ख़बर आई त मुंहिंजो रब आहे उन खे मुंहिंजे उन इंतहा दर्जे जी ख़बर रही आहे ख़बर सो पंहिंजे अंदर जी जेतिरी मार्फत अस मुंहिंजी जेॾी मुंहिंजी ॼाण सोने सां ॻाल्हियूं करे पोइ मूंखे रिझाए थो खां जेको इन खां रिझंदुसि कंहिंखां न रिझंदुसि मूसा वञ मुंहिंजे यार खे नाराज़ कयो अथई वञ अॻ में मुंहिंजे यार खे रिझाया उन खे परचाया मां इन सां ई पतल आहियां सो अल्लाह जल शान ऊंचा बाला वरी जाए हुजे उन जे अंदर जे रब निगाह उन जे अंदर खे कंदो आहे अल्लाह अमल जे मदद कंदो आहे इन अल्लाह ला यंज़ुरु अला अमालकुम वसूरकुम अल्लाह ये हबीब फरमाओ अल्लाह जल शान तव्हांजे अमलनि ते हसीन सूरतुनि ते अल्लाह नज़र न कंदो आहे वलाकुम यंज़ुरु अला कुलूबिकुम व नियातिकुम अल्लाह जी निगाह हूंदी आहे तव्हांजे दिल में जेका नियत हूंदी आहे तव्हांजी नियत छा आहे ऐं हज़ारनि जी ईज़ाज़ खे खणी हज़ारनि जा बुग़्ज़ ऐं गिलामूं गीबतूं खणी हज़ार पंहिंजे तमन्नाऊं नफ़्सानी खणी ऐं जॾहिं अल्लाह चयो पंहिंजे नफ़्स जे ख़्वाहिश जे लाइ चयो त पोइ अल्लाह जो रिझा न आहे वरी मुंहिंजो ॿारु आहे सॼो ॾींहुं पंहिंजे कमनि में अड़े मुंहिंजो कमु अल्लाह जी यादि आहे मज़दूरी करे थो पर दिलि में ख़ौफ़ अथसि ऐं दिलि में इहा तमन्ना अथसि करे मिणती अथसि करे वे पर जी नमाज़ जी बाग कई थी त मां अल्लाह ते सजदो कयां उन जे इन दर्द जे करे इन उल्के जे करे अल्लाह उन जे पल पल खे इबादत में लिखी छॾींदो आहे उन जो हिकिड़ो हिकिड़ो पल इबादत में लिखियलु हूंदो आहे हे अल्लाह जो शान जा प्यारा बाबा असां जॾहिं अमल कयूं अमल जो मक़सूद अल्लाह जी रिज़ा हुजे अल्लाह खे रिझाइण हुजे उन जे महबूब जी रिज़ा कल्बी हुजे अल्लाह जो शान जा प्यारा बाबा रोज़ा गुज़री चुका आहिनि खत्म थी चुका आहिनि हाणे वारा जॾहिं न इंसान सुबुह खां वठी सांझी ताईं कंहिं वटि मज़दूरी कंदो आहे कंहिं सेठ शाम जो इहा ई ॻणती हूंदसि ॼाण मूंखे मज़दूरी मिली ऐं पोइ जेकॾहिं शाम थिए ऐं उन वटि वञे भई उहो चएसि धीउ चएसि तोखे मज़दूरी न ॾींदुसि तूं मज़दूरी जे बजाए मार जे लाइ पढ़ी हाणे मां छा कयो आहे जेको बि कमु चयो त हे हीअं कजांइ तूं उनखे उबतड़ कमु कयो आहे बजाए मुंहिंजे फ़ाइदे जे मूंखे नुक़सानु ॾिनो अथई सो तोखे कमु कहिड़ो कयो आहे तोखे मज़दूरी न मिलंदी सॼो ॾींहुं झूला जे सिज में तड़पियो मज़दूरी कई उनखे मज़दूरी न मिले त उनजो हाल छा हूंदो हे अल्लाह जो शान जा प्यारा बाना असांजो हाल अहिड़ो आहे त असां रोज़ा रखियासीं नमाज़ूं पढ़ियूंसीं अल्लाह जो शान हुजे हबीब जे प्यारे महबूब बिरादर सैयदना अली गुज़ार थियो त तरावियों के जमात करो उमर फारूक जो कम हो कि वो मुखा ॿुधई तॾहिं कई मूं उन असांजी सबूर कुझु साईं छा पिया चयो कि चयोमांसि अर्श जे चोगिर्द एॾी मलाइकनि जी मखलूक रहे थी जंहिंजो कमु अल्लाह जे सजदनि रुकन ऐं क़यामनि में हूंदो आहे ऐं एॾे तादाद वारा जंहिंजो तादाद अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे यादि ई न आहे जॾहिं रमज़ान जी पहिरीं तारीख़ उमर फारूक खे मूं ॿुधायो अल्लाह जे प्यारे बानी चयो त इहो कमु त असांजो आहे असां इंसान खे अल्लाह खे राज़ी करणो आहे ऐं पोइ उन अल्लाह जे बाने तरावियूं बा जमात पढ़ाइणु शुरू कयूं पोइ पाण हिकिड़े दफ़े गिटीअ खां लंघनि था त हर नमाज़
मस्जिद में अल्लाह जो कुरान हाफ़िज़ पढ़े को तारीफ़ रुसला बाग आगे दी में हसनी चमलो ए अल्लाह उन उम्र जे कब्र के रोशन रख जाए क़यामत ताईं जे असांजे मस्जिदुनि खे कुरान सां रोशन रखियो आहे। अल्लाह जा बाना असांजी नितना अल्लाह जे शान कादा फुलावन तज़क्का पंहिंजी नियत खे दुरुस्त कर। अल्लाह वारन फरमायो त हर हिकु मुसाफ़िरी जे तय करण जे लाइ सवारी जी ज़रूरत कराची अंदो कार ते गाड़ी ते बस ते या रेल ते या जहाज ते वञबो ऐं तव्हांजी सवारी अल्लाह वलन अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद सवारी रसूल के खां ते वेझो आहे उन वेझराईअ जे लाइ उन जे लाइ सवारी जी ज़रूरत आहे। अल्लाह वारो सवारी दिल आहे ऐं दिल खां सवा अल्लाह जल शानहू जो क़ुर्ब उन जे हबीब जो क़ुर्ब वेझराई हासिल नथी करे सघे। मुफासिरे जी वेझराई न हूंदी आहे के दूर विकोड़ा सुपरी के दूर के वेझाई दूर के दूर विकोड़ा सुपरी के चंद चित ते के विसत नूर जी में कुड़ी पूर ते दोस्त वरानो दिल जो के जब घर का रहा प्यार पर दिल में ना चरत लाए दिल न चाहे त घर का निकला छनयो भूई न पे नहीं के पे ऐ के वरी सवे हजारे को परे हन पर दिल चाहे नी कदे गुजरी जे जा विसरदो ही को न को रुगो दिल के कदे रुगो सो अल्लाह जल शान फरमाकद अफला मन तज़क्का को जे पंहिंजे अंदर के बाद दिल के पाक करे दिल सवारिया अल्लाह जे अल्लाह कुलूबुल मोमिनीन बैतुल्लाह ये जेका दिल ईमान वाले दी अल्लाह जे महबूब फरमायो यो अल्लाह जो घर अल्लाह जल शान फरमायो हदीस कुदसिया कदमा ज़मीन में न आसमान में न अर्श में काब कायनात जी उसत मुखे मापे नथी सके मुखे माप की याद दर्द वाली दिल जे में मुझे याद हुआ मोमिन जी दिली मुखे सवाए सजी दिया। सो अल्लाह जल शान जा प्यारा वाला कि रात अचण वाली आ जेका मजबूरी जी रात आ वा पहली वा रमजान जी रात आहे पहली शवाल जी रात आ वा मजदूरी जी रात आ अल्लाह जल शान अशवाल मलाइकत की मोकली तो जिब्रील सां गॾु वञ अॼु खां सजन सजो महीनो तरावी करियूं उबवेरे अल्लाह जो कुरान ॿुधुन उन्हनि खे पंहिंजे रोज़ा रखिया राजा ओजागा जन हाणे मूंखां मजदूरी घुरंदा जेका घुरनि तव्हां साथ रहियो त मां रब उन जी सभु तमन्ना खे पूरो करे छॾींदुसि उनजी दुआ खे खाली न मोटाईंदुसि। इहा रात अचण वारी आहे पोइ थी सघे त वेझाड़े वारी हुजे या तेजाड़े वारी हुजे उन रात खे विञाइणो न आहे। उन रात में अल्लाह खां पंहिंजे घर में हुजी मस्जिद में हुजी अल्लाह खां या मजदूरी घुरिजे। अल्लाह जल शान फरमायो तो तुंहिंजी नमाज़ जी मजदूरी मां ॾींदुसि ऐं तुंहिंजे दुआउनि जी मजदूरी मां तोखे ॾींदुसि ऐं तुंहिंजे रोज़नि जी मजदूरी उहा मां तोखे फ़िलहाल न ॾींदुसि। अल्लाह जल शान जी हबीब खां पुछो वियो त महबूबा इहा रोज़नि जी मजदूरी अल्लाह छो नथो ॾे। अल्लाह जल शान फरमायो त रोज़ो मोमिन बान मुंहिंजे करे रखंदो आहे त उनजी मजदूरी मां अल्लाह पाण आहियां मां उनजी मजदूरी मां अल्लाह आहियां मां अल्लाह हुनजो आहियां। क़यामत जे ॾींहुं चवंदोसांसि मां अल्लाह आहियां मां खे तो पंहिंजे बुखुनि जे करे तो मुंहिंजी रिज़ा हासिल कई हाणे मां रब आहियां काइनात सॼी मुंहिंजी आहे हाणे तोखे जेको वणे हींअर मूंखां घुरमां रब तोखां राज़ी आहियां सभु कुझु तोखे का करे छॾिया। तो अल्लाह जल शान जा प्यारा वाला अहिड़ी रात अचण वारी आहे जे रात में असांखे असांजी मजदूरी मिलंदियूं असांखे असांजी मजदूरीअ जो उजूरो मिलंदो। सो असांखे हुन जे लाइ प्यार रहणु घुरिजे पर कंदा ईअं आहियूं जॾहिं सिंध लिखो वरी जे मस्जिद यादि ई न हूंदी उहे अल्लाह जे रज़ा जे तलब वारा आधी रात जो उथी क़ुरान पढ़नि तरावियूं पढ़नि नमाज़ूं पढ़नि और इन मस्जिद खां ईअं बेज़ार हूंदा ॼण हिन मस्जिद खे सुञाणींदा ई कोन। सो अल्लाह जा बाना ही ज़रीबो आहे रमज़ान मेलाप ऐं ॻाढ़ापे जो दोस्ती रखी आहे अहिड़ी ज़ात रखी आहे जंहिंजो अल्लाह नालो आहे उन खे निभाइण जे लाइ अल्लाह जा बाना हमेशह इस्तक़लाल वधीक न करे सघूं पंज वक़्त नमाज़
नमाज पंजे ला मुकर्रर करे शर्मीले जेडी नेमत का भी आए काना व ज़कर अस्म रब्बिही फसल्ला अल्लाह जे याद जे ला पहिरियों चई त कामयाब आहे उहो जे पंहिंजो अंदर पाक कयो पोइ चई मुंहिंजे यादि जे लाइ मुंहिंजे ज़िक्र जे लाइ निमाज़ कान कयाई अल्लाह जा ज़िक्र घणा आहिनि पर सभिनी खां वधीक अल्लाह जो ज़िक्र अल्लाह खे प्यारो आहे तो अल्लाह खे प्यारो आहे त निमाज़ प्यारी आहे मुझे याद अल्लाह जल्ल शान मूसा नमाज के कारण मुझे याद देला नमाज अल्लाह के ही प्यारिया ये जी का हद ना है ऐ नमाज अल्लाह के हबीब के मेरे भी प्यारिया और जब नमाज मूसा इसको तो उनके अल्लाह जल्ल शान वलो मकाम देते अल्लाह जल्ल शान या प्यारा माना वक्त जो बादशाह महमूद गजनवी सैयदना अबुल हसन खरकानी हाथ मुदीदे अल्लाह जो बानो प्यारो वो बादशाह वजीरन के पहले लश्कर के खड़ी ऐ खरकान जी बाहर आंदी पंहिंजा खीमा खोयाई पंहिंजे वजीर खे मोकिलियाई वन अबुल हसन सैयदना अबुल हसन के जो मां बादशाह आया काखों कई आया तुझे दीदार जे हां तुझे शहर जे बाहर वेठो आया हाने थोड़ी तकलीफ काम कयो मां बादशाह आया ऐ जे मुसा मुलाकात कर अल्लाह जल्ल शान जा प्यारा बागा उन बादशाह के तो बना देख ना कर करेंगे ते जानी अतीउल्लाह व अतीउ रसूल उल अमर मिनकुम के जा सीधे के ना जे अल्लाह जल्ल शान हुकुम फरमायो त अल्लाह जी इताअत कयो अल्लाह जे रसूल जी ऐ उन दी जे को उन जो हाकिम मां हाकिम आया पूरा न्या को मोकिलो तू अच जब वजीर न्यापुर नो त अल्लाह जे प्यारे बारे जिस मान न लॻस कोई आयत करीम दाई त अल्लाह जे प्यारे जी अखियुनि मां नीर वही पिया ऐं चई त बादशाह जी चओ त अबुल हसन अल्लाह जल्ल शान सां ई लव लॻाए छॾिया जो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बेहद याद कोनन के एक पल अल्लाह को न जो विसरे त तुझा तुखे की याद रहा चले बादशाह उते वजीर न्या को खणी आयो बादशाह छा कयो पंहिंजो बादशाही वॻो लाहे अयाज़ खे थी नहीं अयाज़ जो गुलामी वारो वॻो पाण पार कई ऐं 10 औरतुनि खे लिबास उहे मर्दाना पाराए महफिल में को तो चाहिए अस्सलाम वालेकुम साईं जी वालेकुम सलाम साईं बादशाह हेला उठी नबीजा ऐं जो को गुलामी जो को अयाज़ के पाकलो अयाज़ दा निसन पा अयाज़ के बादशाही जो को पाकलो ने न पालिसन ऐं महमूद के गुलामी जो को पाकलो ने निसन पा प्रमत साईं बादशाह आयो आ उन्हें जला उठी नबीजो ची करे भई छकी जा ची करे एड़ो को याद त कोने जो न को ता पखी आयो जो ता उन में फांसी पवा साईं जी बाह में शक्ति वठी दाल तू पहिया परे कोने के मर्दन जे सूरत में मर्दन जे लिबास में औरतूं हे गैर मुहर्रम औरतूं ने मुझे अखियों याद दूर कर अल्लाह जल्ल शानहू शर्मसारी नस्त मां तो उनके मर्द करे होशियार पर अल्लाह वार जी निगाह एरिया जो उनन के सुनाना औरतूं के करी छड़ी पंहिंजे तो साईं भला मुखे का गाल ॿुधायो बा यजीद मुस्तामी जी चई बा यजीद मुस्तामी जी गाल कहिड़ी तो चई बा यजीद मुस्तामी चयो त जे मुंहिंजे हिकिड़ी निगाह ॾिठो जे मुंहिंजे चेहरे ॾे हिकिड़ी निगाह कई अल्लाह उनखे दुनिया ऐं आख़िरत में वक्त वारो करे छॾियो ऐं बेवक्त थींदो ई न जे मुंहिंजे चेहरे ॾे ॾिठो केॾी वॾी दावा थो करे बा यजीद मुस्तामी जी हबीब किबरिया महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हें के अबू जेहल के सदो अबू लहब के सदो अल्लाह के प्यारे बाने के गुस्सो थियो चीज महमूदा मता चई त मां बादशाह आया अल्लाह पहले महबूब ने गुलामन के नायबन के या बात आई ना मां यो बर्दाश्त न करे सकूं उन्हनि अल्लाह जे हबीब खे ॾिठो ई कोन हो अल्लाह जे हबीब जे चेहरे ते ॾिठो हो त उहे अल्लाह जे हबीब जा असहाब या उन्हनि जूं निगाहूं अल्लाह जे हबीब जे चेहरनि खे कोन ॾिठो अबू जेहल जी ऐं अबू लहब जी निगाह
उन्हनि खे अर्श अज़ीम जा मक़ाम मिली वञनि हा उन्हनि कोन ॾिठो अल्लाह जे शान जा प्यारा बाना चई साईं भला मूंखे दुआ कयो जी अबुल हसन जी आदत आहे 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो आहे त हबीब जी पूरी उम्मत जे लाइ उन्हनि जी बख़्श जी दुआ कंदो आहे इहा सुन्नत मुस्तफ़ी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं दुआ जे मक़बूली जो हिकिड़ो वसीलो आहे जॾहिं असां दुआ घुरूं त अॻ में सॼी महबूब जी उम्मत जे लाइ दुआ घुरूं उन जी मक़सद जी पोइ पंहिंजी पंहिंजे औलाद जे लाइ दुआ घुरूं तो अल्लाह जे शान जा प्यारा बाना चई साईं भला मूंखे नसीहत कयो जी सभ खां वॾी नसीहत इहा अथई त 5 वक़्त नमाज़ पढ़ो कि अल्लाह जी मख़लूक़ खे ज़बान सां हथ सां कंहिं बगल सां नाराज़ न करी आहे सभ खां वॾी जेका तुंहिंजे लाइ इहा आहे त उनखे नाराज़ न कजांइ अल्लाह जी मख़लूक़ खे नाराज़ न कर तोखे मीज़ान तूं बर्दाश्त कर पर उन्हनि खे नाराज़ न कर अल्लाह जे शान जा प्यारा बाना कि साईं भला मूंखे का निशान ॾिजो कि अयाज़ हिन जे मामूद हिन जे लाइ सोचूं था त छा थो तोखे ॾियूं पंहिंजे ग़ुलाम खे महमूद चयो मथे तूं रोकड़ ॾियूं उहे साईं जे आलो रखी साईं जन छा कयो त पंहिंजे भरिसां हिकु अणछड़ियल जबल जी मानी पई उहा खणी थी महमूद ई मुंहिंजी दावत थी खा गिरो बगई बादशाह अणछड़ियल जब ऐं उहा बात में गिरो जी चवाड़े चवाड़े केतिरा मिंट लॻसि चवाड़े पोइ तुरंत हली कान थी चई महमूद छा थियो मुंहिंजी दावत न खाराए तोखे अंदरि नथी आहे चई मुर्शिद मां कहिड़ो कूड़ मां मुंहिंजे अंदरि हले ई कान थी चई ए महमूद जी मुंहिंजी मूंखे वणंदी आहे जबल जी अणछड़ियल पंहिंजे नफ़्स खे मारण जे लाइ मानी इहा तुंहिंजे हक़ सां नथी लॻे ईअं तुंहिंजी दौलत मुंहिंजे हक़ खां नथी लॻे ई खणो ई मूंखे बेज़ार थी करे मुंहिंजी नीॾीअ मां न लॻंदी मां इनखे तलाक ॾेई छॾी आहे मुंहिंजो रब मूंखे जेको वणेसि खाराईंदो आहे मां उनजी रज़ा ते राज़ी रहंदो आहियां ही दौलत पंहिंजी खणी वञ मूंखे तुंहिंजी दौलत न खपे असां अल्लाह जा बाना जे कंहिंखे थोरो सुरहो ऐं सरहो मान वारो ॾिसंदासीं उन्हनि जे लाइ पंहिंजी अहिड़ी हेठाई ऐं पंहिंजी अहिड़ी हेठाई पेश कंदासीं मननि मन को बोझ जो ज्वाल हुजे मन का हिकिड़ी का जेका पराल जी का ॾिंडड़ी एॾो हेठाई ऐं एॾो इंतिसारी ख़ुदा चवंदो आहे त इन जे रोह मां कंहिंजे मथां मुंहिंजो डबर न आहे जॾहिं बानो मूं रब खे छॾे बाने जे आलो इंतिसारी कंदो आहे ऐं अहिड़ियूं पूरियूं ॻाल्हियूं पेश कंदो आहे मां चवंदो आहियां मां ख़ुदा जहिड़ो इन शख़्स जे मथां जेको मुंहिंजो डबर आहे कंहिंजे मथां न आहे हे मूंखे विसारे ॾिठे हिन बाने में उमीद रखे ऐं मूं अल्लाह खे विसारे ॾिठो असांजो हाल अहिड़ो आहे इन धन दौलत मिलण त छा आहे न मिले उन हक़ में पंहिंजी इंतिसारी पेश कंदा आहियूं पंहिंजी हेठानी पेश कंदा आहियूं मुंहिंजो हाल हे सही मां ही आहियां त मन इहो कुझु न कुझु मुंहिंजे मथां शामिलो करे पर ईअं ॾिसंदो आहे इन जो शामिलो हूंदो आहे अल्लाह जो ज़बर थी पवंदो आहे अल्लाह चए थो बाबा जॾहिं तूं मुंहिंजे बाने जी आदत पंहिंजी कमज़ोरी पेश करवाई त मां अल्लाह खे एॾी नाराज़गी थी आहे जो कंहिंजे वॾे कॾहिं गुनाह जी बि नाराज़गी न थी आहे तूं जॾहिं बि तोखे का ज़रूरत पई मां तुंहिंजो रुख वेठो आहियां ऐं तुंहिंजो कमु तुंहिंजे आलो आहे तूं उन जे आलो पंहिंजी कमज़ोरी पेश कर छॾ अल्लाह जो शान असांखे सामे अकुल जे रुगो क़ुरान पढ़ियल या असां हदीसूं पढ़ूं ऐं उन ते अमल उक्तो कयूं इहो इज़त अल्लाह फराहम करे रखे अल्लाह जा बाना इहा वॾे में वॾी आज़माइश आहे अल्लाह बाने जे मथां तकलीफ़ आणींदो आहे कुल ॾिसंदो आहे त मुंहिंजो ॿारु कारे वञे थो अल्लाह बुख बि ॾींदो आहे अल्लाह तकलीफ़ बि ॾींदो आहे कुल ॾिसंदो आहे त ॿारु मुंहिंजे तरफ़ करे थो या ॿारनि जे तरफ़ रुजू करे थो अल्लाह खां अल्लाह जो ख़ौफ़ हुजे उन वक़्तु जॾहिं ॿारनि जे आलो पंहिंजी कमज़ोरी पेश कयूं अल्लाह इन शइ खां असांखे पनाह रखे अल्लाह वारे जी हेॾियूं वॾियूं थेॾियूं रज़ा सां उहो इन रज़ा सां तूं रख त मां राज़ी थियां त तूं का राज़ी आहे छो त तूं अल्लाह जो दोस्त आहे जॾहिं माण्हू पुछियो हलियो त अल्लाह जो प्यारो माण्हू उथी बीठो हथ वधी माण्हू दर थो करे कि ना आयुसि त न उथी बीठो ऐं वञा थो त उथी बीठा आहियो चई माण्हू त जॾहिं तूं आहीं त की अल्लाह जे बाने जे आसमां जे लाइ
तुझे अंदर के सुना तो करे तुझे इस्तकबाल करो जदे हाने वनी तो दिल के पाक अल्लाह वाले जी मोहब्बत कई होनी जदे अल्लाह वाले जी मोहब्बत अल्लाह जो को तुझे दिल में आ तो सरदा मुझे दमा तुझे इज्जत दिलाती दिया सो अल्लाह जल शान जा प्यारा के पंहिंजे अंदर सुधार हुजे पंहिंजे अंदर जी पाकी थी कर हुजे रोज़ा रखा दूं इन्हें के पाक कर रोज़न जी ला असांजे मुता केतिरो वाजिब आहे ओ अल्लाह जा वारा हक़ त मिस्कीन ऐं गरीब खे ईद पढ़ी वञण खां अॻु में उन्हनि जो हक़ उन्हनि ताईं पहुचायूं छा मुक़ररु थियो आहे पोइ मुख़्तलिफ़ थो लॻे थो न नवे के 150 रुपया जेतिरो 150 रुपया वरी ॻाल्हि करे 10 12 15 बाक़ी ईंदासीं अजमेर 2000 थींदा अल्लाह जे शान हबीब फरमायो तव्हांजी अखि कॾहिं कॾहिं के औरत ते खजी हूंदी तव्हांजी ज़बान कॾहिं न कॾहिं कूड़ ॻाल्हायो हूंदो तव्हांजे कन कॾहिं न कॾहिं गीबत ॿुधी हूंदी तव्हांजी ज़बान कॾहिं न कॾहिं गीबत कई हूंदी इन्हनि जो अज़ारो आहे इन्हनि जी सव आहे जे दिमाग़ में शैतान हबीब मिसाल फरमायो त तव्हांखे शैतान घुराईंदो आहे निमाज़ में उहो निमाज़ में भुलिजी पघायो सजदो सव जो ॾींदा आहियो त शैतान जे मथां वॾा वॾा झीर अचे वेंदा आहिनि ऐं पार तड़पंदो आहे रहीम कंदो आहे तो शो सजदो वधीक ॾींदा आहियो उन अल्लाह जी तस्बीह कंदा आहियो ऐं केतिरो अल्लाह जल शान हुनखे प्यार कंदा आहियो त इहो ईअं आहे जे तव्हां सभु ग़लतियूं कयूं थियूं पंहिंजे रोज़नि में केतिरो पंहिंजे मिस्कीन खे पहुचाईंदो उहे पंहिंजे लाइ खाधो लटो कपिड़ो जेका हुननि जी हाजत हूंदी उहा पूरी कंदा तव्हांजे हिन जे करे अल्लाह जल शान तव्हांजे रोज़नि खे पोइ आला मक़ाम वारनि माण्हुनि में क़बूल करे छॾींदो ऐं अल्लाह राज़ी थींदो चल करीम बाज़ार रब इन महीने जा असांजे पोकारनि वारा रखियल रोज़ा उन्हनि पंहिंजे महबूब बान जे सिरके जो क़बूल फरमाए ऐं जिन न रखिया आहिनि अल्लाह उन्हनि खे उन्हनि जो इनाम ॾे अल्लाह जो शान उन जे दिलि में बि कस्ता रखे ऐं सभिनी खे अल्लाह जा सॾ ॾे जेके न रखंदी आहे कोशिशि करे जेको न ॼणंदी आहे उहा बि कोशिशि करे 100 रुपया का वॾी ॻाल्हि करे 5 या 7 भाॼी उतारजी कोई ॾेई के ग़रीब मिस्कीन जे घर में पहुचाए अचूं